कुछ ॾींहंनि खां जॾहिं खां मूं इफ़्तार पार्टियूं अटेंड पे कयूं त कराची में जेके टीम मुश्ताक सरकी जा साथी आहिनि, दोस्त आहिनि ऐं मुंहिंजा बहादुर भाइर आहिनि, उहे त ख़ुशि पिया थियनि त यार मुश्ताक असांजो भाउ पार्टियूं अटेंड करे थो। या जेका वाहिद जेका मां हिकिड़ी पार्टी होस्ट कई उहा हुई गोल्फ क्लब DHA में, जंहिंमें असांजा मुख़्तलिफ़ दोस्त जेके आहिनि पश्तून, उर्दू स्पीकिंग, पंजाबी, पठान, बलोच, इवन सिंधी याने पंजाबी, उहा हिकिड़ी डिफरेंट मुंहिंजी इफ़्तार डिनर हुई। छाकाणि त मां बाय प्रोफेशन हिकिड़ो जर्नलिस्ट आहियां ऐं मां पंहिंजे सहाफ़ती कैरियर में जेके दोस्तियूं आहिनि मुंहिंजूं कराची में, उहे ज़ाहिर आहे त मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़नि सां आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके प्रोफेशनल्स आहिनि उन्हनि सां मुंहिंजियूं दोस्तियूं आहिनि। त उहो इफ़्तार डिनर गोल्फ क्लब में उहो मुंहिंजे उन्हनि दोस्तनि जे लाइ जिन सां मां हिन जदोजहद वारे अमल खां पोइ 2-3 सालनि खां न मिली सघियो ऐं इहो हिकिड़ो बहानो हुयो इफ़्तार डिनर जो। ऐं उते हिकिड़ी रीयूनियन थी, कचहरी थी, जंहिंखां पोइ समूरी सिंध मां टीम मुश्ताक सरकी जे लाइ ख़ुसूसी तौर ते इफ़्तार पार्टी मुनक़िद करण जो हिकिड़ो प्रेशर वधियो ऐं अॼु असां उहो वाइदो पूरो कयोसीं। पंहिंजी मदद पाण त पाण असां इहे फ्रूट बि कटियासीं, प्लेटूं बि धोतियूंसीं ऐं टीम मुश्ताक सरकी कराची जे दोस्तनि खे असां इनवाइट बि कयोसीं। इफ़्तार डिनर बि थी, कचहरी बि हले पई। इन दौरान जीअं राति मूं हिकिड़ी पोस्ट रखी त जंहिंमें नवाबज़ादा शाहज़वार ख़ान अकबर बुगटी साहब, जेको उन शहीद अकबर बुगटी नवाब अकबर बुगटी ख़ान जो जेको आहे फ़र्ज़ंद आहे, नंढे में नंढो पुटु, जेको तमामु वॾो उमिरि जो अरसो UK में रहियो आहे, पढ़ाई सांगे या पंहिंजो जेको हुनजो लाइफ स्टाइल आहे उते, ऐं हिते हिननि जो मैदान ख़ाली छॾियल हुयो। वॾे अरसे खां पोइ नवाब साहब जो ही फ़र्ज़ंद शाहज़वार ख़ान वापसि सिंध मोटियो आहे। बलूचिस्तान जे लाइ हिन पंहिंजी वापसी जो हिकिड़ी प्लानिंग शुरू कई आहे ऐं सियासी सफ़र जो बि आगाज़ जल्द करण वारो आहे। त मुंहिंजी को ख़ासि वेझड़ाइप नवाबज़ादे साहब सां नाहे रही, पर जेके असांजा वेझा दोस्त आहिनि UK में या पाकिस्तान में, उन्हनि खां नवाब साहब ऐं असांजा जेके म्यूचुअल फ्रेंड्स आहिनि, हीउ जेको कराची में असां कमु पिया कयूं इन खे ॾिसंदे या जेको सोशल मीडिया ते शयूं पियल आहिनि, सिंधियुनि जा एहतजाज, धरणा, पंहिंजनि जी मालिकी वारो अमल, इन्हनि सभिनी खां सरदार नवाबज़ादो साहब फुल वाक़ुफ़ु आहे ऐं हिन जी हिकिड़ी ख़्वाहिश हुई या हिकिड़ो चाह हुयो त छो न मुश्ताक सरकी सां कचहरी कजे। ऐं उन खां पोइ असांजो प्यारो दोस्त आहे सरदार अरशद ख़ान गोरगेज साहब, हिन मुलाक़ात जो बंदोबस्तु कयो ऐं काल्ह जेको आहे मुंहिंजी बैठक जेका आहे फेज़ 6 वारी, उते ही आया कचहरी जे मूड सां, वेठासूं 2-3 कलाक, ज़बरदस्त कचहरी थी। छाकाणि त शाहज़वार अकबर बुगटी ख़ान साहब न घणी सिंधी सम्झे थो, न घणी उर्दू, रहियो ई ॿाहिरि आहे, इन जे लाइ ज़बरदस्त दिलचस्प कचहरी थी ऐं सॼी कचहरी जो तत इहो निकितो त हिन चयो जॾहिं मां नंढो हूंदुसि, छाकाणि त हीउ नवाब साहब सां तमामु घणो क्लोज़ रहियो आहे, तमामु घणो लाडलो रहियो आहे। एॾे वॾे सख़्तु दौर में बि नवाब साहब जी ख़्वाहिश हुई त हीउ सरज़मीन पाकिस्तान ते न अचे, बल्कि एतिरियूं बि हुन ते सख़्तियूं हुयूं, पर हिन खे हुन कॾहिं अलाउ न कयो त वापसि अचे। त हिन चयो त मूंखे हिकु ॾींहुं कंहिं महफ़िल में वेठो हुउमि त हीउ शाहज़वार ख़ान चए पियो त बाबा खे हमेशह कावड़ हूंदी त सिंधी क़ौम अलाए छो बेहिस आहे, सिंधी क़ौम विढ़े नथी, सिंधी क़ौम पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि नथी करे। कराची में इहे लूचड़ा, इहे पान खाऊ या इहे नसवारी, इहे माण्हू रूल कनि था हिन शहर कराची ते, पर सिंधी माण्हू ख़ामोश आहे।
त इहा कावड़ बकोल नवाबज़ादा साहब जे त बाबा खे हूंदी हुई। पर अॼु जॾहिं हिन चयो त मां अॼु जो कराची ॾिसां पियो, कराची में अॼु जेके ही मुख़्तलिफ़ सिंधी आहिनि नौजवान, या जेका ॿधी जी जेका हिन शयूं ॾिठियूं आहिनि, अकासी जेका कयूं वेठा आहियूं, उन में नवाबज़ादा साहब पुरुमीद आहे त जेको मुस्तक़बिल आहे सिंधियुनि जो शहर कराची में या बलोच भाइरनि जो, उहो हिन इताद ऐं ॿधी में आहे। ऐं जॾहिं सिंधी ऐं बलोच समाजी सकाफ़ती ऐं पंहिंजे रिवायतुनि मूजिबि कॾहिं अलॻि न आहिनि रहिया, पर हिते जेको रिवाइवल आहे असांजे शाहूकार तहज़ीब जो, तमदुन जो, सकाफ़त जो, चाह जो, रिश्तनि जो, कबीलनि जो, उन तालुकनि जो, तालुकात जो, त उन जो रिवाइवल यानी वर्जाओ थींदे ॾिसे पियो न्यू जनरेशन में। ऐं हिन जो इहो ई सबबु आहे त ही पर्सन टू पर्सन कॉन्टेक्ट करे माण्हुनि सां मिले पियो, माण्हुनि जा राया पियो वठे। जीअं शहीद मुर्ज़ा जो फर्ज़ंद आहे ज़ुल्फ़कार जूनियर, आम माण्हुनि सां आम गाॾियुनि में आम मज़ारुनि ते जेको आहे आम पब्लिक सां मिली उन्हनि जा राया वठे पियो, उन्हनि सां कचहरियूं करे पियो। त हिन जी बि इहा ई बिल्कुलु नेचर आहे। हिन में का वॾाई को प्रोटोकॉल का अहिड़ी शइ न आहे। ही जस्ट ऑब्ज़र्व पियो करे शयुनि खे, सियासतदाननि सां मिले थो, आम पब्लिक सां मिले थो, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां मिले थो, ॾिसे पियो त शयूं छा आहिनि। त इहो ई सबबु आहे। आई एम फीलिंग वेरी प्राउड त मूंसां हिननि कचहरी कई आहे। वरी मुंहिंजे हिन तॾे ते आया आहिनि ॿीहर इफ़्तार पार्टी जे इन शिरकत जे लाइ ऐं माण्हुनि सां मिलण जे लाइ। हिते ज़बरदस्त कचहरी थी आहे, ख़ासि तौर ते जेके सिंध जे मुख़्तलिफ़ ट्राइबल सां राब्तो वास्तो रखनि था, जेके क़बाइली माण्हू मां वटि हिते दोस्त आहिनि कराची में, उन्हनि सां ज़बरदस्त कचहरी थी आहे। ऐं हिननि जो इहो ई चवणु आहे त जेको मुस्तक़बिल आहे कराची में, उहो सिंधी ऐं बलोचनि जो गॾियल आहे ऐं ज़बरदस्त आहे। समाजी तौर ते लाॻापन खे मज़बूत करिणो आहे, अवाम जी ख़ासि तौर ते पंहिंजे सिंधियुनि ऐं बलोचनि जी हर महाज़ ते ख़िदमत करणी आहे, उनमें शौर उजागर करिणो आहे, तालीम सिहत जूं सहूलियतूं फराहम कराइणियूं आहिनि। गॾोगॾु इन शइ जो वर्जाउ आहे त असां मुहिब वतन पाकिस्तानी आहियूं। असांजे मथां जेको टेग आहे त उनखे ख़तमु करिणो आहे। असांखे दीवार सां लॻाइण जे लाइ जेके बहाना ॻोल्हिया विया माज़ी में, ईअं बिल्कुलु न आहे। उन शरंगेज़ी सां असांखे तबाही तरफ़ धिकियो वियो। पर हाणे जंहिं हिसाब सां दुनिया जी सियासत तब्दील थिए पई, हाणे जंहिं हिसाब सां दुनिया तरक़ी ते गामज़न आहे, ईअं ई कराची में बि नवां नवां एवेन्यूज़ जनरेट थिया आहिनि। असां ॾिसूं पिया त वॾा वॾा प्रोजेक्ट्स जेके अचनि पिया। इन करे सिंधियुनि खे हिकिड़ो बलोचनि खे सिंधियुनि खे मुतहिद थियणो पवंदो पंहिंजी बका पंहिंजी भलाई जे लाइ। त असां हिन पंहिंजे पेट्रियटिज़म में यानी हुबुल वतनी सां अॻिते वधंदासूं। समूरियूं जेके ज़बानूं आहिनि, न सिर्फ़ु सिंधी बलोच, पर जेको हिकिड़ो बुकेट आहे यानी हिकिड़ो गुलदस्तो सजियल आहे मुख़्तलिफ़ ज़ुबाननि जो, उन्हनि जी सभिनी जी इज़त ऐं क़दुरु कंदे उन्हनि खे पंहिंजे हुस्न इख़लाक़ सां पंहिंजो करिणो आहे। ऐं कराची में जेको अमन बहाल थी चुको आहे, उनखे क़ाइमु रखाइण जे लाइ सभिनी खे हिकिड़ी मिसाली जदोजहद अमल जो मुज़ाहिरो करिणो पवंदो। त हाणे ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो माहौल जुड़ियल आहे। असांजा नौजवान भल कहिड़ी बि पॉलिटिकल आइडियोलॉजी रखंदड़ हुजनि, असांजा नौजवान भल कहिड़ी बि सियासी पार्टी मज़हबी समाजी पार्टी सां तालुक़ु रखंदड़ हुजनि, पर जॾहिं ॻाल्हि सिंधियत जी अचे त पोइ उहे सभु गॾु थी पियनि था। त असांखे वॾी ख़ुशी आहे त जेको असां ममण मचायो आहे सिंध जी दिलि कराची में, जेको मांधाण मचायो आहे, उन जा तमामु घणा मुस्बत नतीजा अचनि पिया। अॼु ॾिसो कराची में कंहिंजे पीउ में बि ताक़त न आहे को असांजे माण्हू सां अॻिराई करे। बाक़ी मां हिकिड़ी ॻाल्हि बार बार चवंदो आहियां हौसला अफ़ज़ाई जे लाइ, त एकड़ ॿेकड़ नंढड़ा वॾा जहिड़ा पाड़नि में बि थींदा आहिनि। को पठान सिंधी सां विढ़े थो त हिनखे क़ौमियत जो रंग न ॾिजे, को उर्दू स्पीकिंग सिंधी सां विढ़े थो त हुनखे सिंधी मुहाजिर फ़साद न चइजे, को पंजाबी सिंधी सां विढ़े थो त हिनखे लसानियत और रंग ॾिजे ई न। नंढड़ा नंढड़ा मामला आहिनि, अलाए केतिरियूं मूंॾे फ़ोनूं ईंदियूं आहिनि, पर मां हुनखे लेट इट गो कंदो आहियां ऐं हुनखे पीसफुली मामले खे हल करण जी कोशिशि कंदा आहियूं। इहो ई सबबु आहे जो काफ़ी मामलनि ते ज़बान जी बुनियाद ते रतो छाण कराइण जी तमामु ख़तरनाक साज़िश सटी वञे पई। पर असां गॾिजी करे
इनखे हमेशह नाकाम कयो आहे, नाकाम कंदा रहंदासीं। त असां वटि हिते सभु मोज़िज़ दोस्त आहिनि। मीर वकाल मैंगल असांजो प्यारो दोस्त आहे, नसरुल्ला शेख साहब ऐं अरशद खान गौरगेश साहब, चौधरी साहब, कंहिंजा नाला वठी कंहिंजा नाला वठाई, सभु दोस्त जेके आहिनि इहे टीम मुश्ताक जा दोस्त, इहे हिन कचहरी में गॾु आहिनि ऐं हिननि जो हुकुम हुयो। बाक़ी 4-5 रोज़ा बचा न कयां त मुंहिंजे लाइ जेको ममण मचाइनि उन ॾींहुं वठी औरंगी में मां वियो आहियां कंहिं इफ़्तार ते मलीर में अची अॻु वठी बीह रहिया आहिनि 60-70 छोकिरा, पंहिंजा ई छोकिरा, हथियार वथियार न हुयनि। उते यरगमाल बणाए मां वरी मक़सूद डोमकियो ज़मीर मशहूरी खे ज़ामिन ॾिनो, बाबा ॾींदमि इफ़्तार ॾिनण जी पार्टी। पोइ अर्ज़ू वरी असांजी ज़मानत कई त बा मां वेठो आहियां। अर्ज़ू तव्हां छा चवंदव? मां इहो ई चवंदो बसि अॻो करे इहो किलो वरितई छुहारनि जो पंहिंजी संगत जे लाइ बि होॾे करे पियो संगत नाराज़ थिए पोइ पंहिंजो छो न थिए। ॾाढी ख़ुशी थी आहे अॼु हे जेका महफ़िल मची संगत न छॾिया हुए संगत ईअं जेको आहे न तुंहिंजे टीम सॼो लोडनि में आणे छॾिया हाणे जेको आहे न छुहारा ऐं हिंदाणा खाइण खां पोइ वरी टीम असांजो मज़बूत इंशाअल्लाह ताला हाणे मज़बूती ते जेको आहे न असां गामज़न वधीक ख़ुशी जो ॻाल्हि आहे। नवाब साहब बि आयो आहे, वरी गुरबेग साहब बि सरदार आहे, सॼी संगत असांखे सपोर्ट करनि था, इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अरशद खान गौरगेश साहब मतलब माशाल्लाह सही थोड़ी देर पहले सरकी साहब के मैसेज कियो से असो टाइम जो नवाब साहब नवाब शाहजवार अकबर बूटी साहब मिलण चाहिनि पिया। हिते आया से ईअं लॻंदो आहे जीअं फैमिली में वेठा आहियूं, कोई मसलो ई कोन्हे। हर माण्हू खिल में मतिलबु बहितरीन इंसान आहिनि। सरकी साहब हर कंहिंखे हिकु लहजे सां ॾिसंदा आहिनि। वॾी महिरबानी आहे उन क़ीमती वक़्तु ॾिनो असांखे। इंशाअल्लाह असां सरकी साहब सां गॾु आहियूं। त असां ॾिसो पट ते वेठा आहियूं ऐं दिलि खे दिलि सां जेको आहे राहत मिलंदी आहे त ही वॾे वालिद जो पुटु माना अकबर बुगटी खे अलाह साईं इन खां वधीक कहिड़ी नेमत सां मालामाल करे जो असां जॾहिं पाण में विढ़ंदा आहियूं त ॿिए खे चवंदा आहियूं तूं अड़े कहिड़ो अकबर बुगटी आहे, बदमाशी थो करे असां सां विढ़े थो। माना हू ताक़तवर आहे। अलाह साईं हुनखे शहादत को बि शहादत खां बाद बि उहा दहशत तव्हां हाणे जी तस्वीर ॾिसो। माना उन में अलाह साईं जो इहो नेमत आहे अलाह साईं जी हुनजे लाइ जो उनजो ज़िक्र असां कंदा आहियूं। मुर्सी वारो, बहादुरी वारो, शुजात वारो, ही उनजो फर्ज़ंद साहिबज़ादो असां सां गॾु हिन आम कचहरी में मुंहिंजे मज़दूरनि सां गॾु पोरेतनि सां गॾु ईअं वेठो आहे त इहा हिकिड़ी दिली ख़ुशी थिए थी। छाकाणि त असां हिकिड़ो फ्यूडल निज़ाम जेको फेस पिया कयूं, जागीरदाराणो निज़ाम, सरदारी निज़ाम, उते माना गॾु वेहण त परे जी ॻाल्हि आहे सरदार जी के पंहिंजे राज सां, पर हथ बि न आहिनि मिलाईंदा। उन ही जेका नई दुनिया ग्लोबल विलेज थींदी पई वञे, ही जेको सोशल मीडिया शऊर पई ॾे, उनजो ई इहो असरु आहे त अॼु असां सभु पाण में गॾु वेठा आहियूं। ऐं जेको निज़ाम आहे जंहिंखे तव्हां खणी फरसूदा चओ या असांजे कम जो न बि हुजे या उन्हनि जे लाइ हुजे, असां कंहिं बि सरदार जे ख़िलाफ़ न आहियूं। क़बाइली सरदार हुजे या को नओं सरदार हुजे या को ओचितो सरदार हुजे, उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो सिस्टम आहे। पर जॾहिं आम माण्हू खे इज़त मिलंदी, जॾहिं हर माण्हू हिकिड़े दस्तरखान ते हूंदो, जॾहिं हिकु पट ते गॾु वेहींदासूं त ऑटोमेटिकली पाण मुरादी मोहबत बि वधंदी, जज़्बो बि वधंदो, ताक़त बि ॿीणी थींदी। त छा थी वियो जेकॾहिं हाणे नवाबज़ादे साहब हिकिड़ी नई तारीख़ रक़म कई आहे। माना no one can imagine के he might be among us. तो this is our pleasure and totally honor. इहो ई सबबु आहे त हीअ असां सां गॾु वेठो आहे, कंफर्ट फील थो करे, मोहबत थो करे, कचहरियूं थो करे। त इहो बि नवाबज़ादो आहे। ऐं ॿिया बि नवाबज़ादा आहिनि जेके आहिनि न, पर हाणे लॻाइनि था पंहिंजे नालनि सां। उन्हनि सां तव्हां ॾिसो मिली हेड़नि ख़ानदानी माण्हुनि सां जेको नसुल ऐं ख़ानदान हूंदो आहे, उनजे इन रवैयनि मां, उनजे उन माण्हुनि सां मिलण मां ई ख़बर पवंदी आहे त केरु असल आहे, केरु ख़ार आहे। त इन जे करे असां चवंदा आहियूं त माण्हू हर क़दम संभलजी खणे, हर लफ़्ज़ संभाले ॻाल्हाए। ऐं इहो ई सबबु आहे जो जॾहिं असां सभु गॾु वेहूं था त असांजो महवर
पंहिंजी क़ौम हुजे, उन्हनि जी भलाई, उन्हनि जी समाजी ख़िदमत हुजे, उन्हनि जा मसला हल कराइण जो जज़्बो हुजे। ही जस्ट इफ़्तार पार्टी हिकिड़ो बहानो हुयो, पर काफ़ी अरसे खां कचे नथी। तमामु घणो मज़ो आयो ऐं सभु दोस्त आबाद हुजो, शाद हुजो। जेके हिते ईद कंदा गॾु हूंदासीं, जेके ट्रांसपोर्ट बंदि आहे जीअं अर्दू जहिड़ा माण्हू, अर्दू के छो टारगेट करे ॿियो को जुगाड़ करे बि ईंदमि अर्दू ट्रांसपोर्ट मसलो थियो थी। बस मुंहिंजो नवाब साहब पाण ई कंदकोट ताईं मसलो उनको ट्रांसफर दादी इनजो साथी बता गणती करे लाइव न वठो। अञा ॿुधाए न ना ट्रांसपोर्ट जो मामलो हल थी वियो न थिए त पोइ हीची में थिए त पोइ हाणे ॻिची में ज़रूरु करिणो अथव कंदकोट ताईं पहुचाइणो अथव हर हाल में। ठीकु आहे न, ठीकु आहे।